ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। मां आत्मा कुटी से में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे यादि करो। मन में कोई भी ॻाल्हि जो बाबा खे ॿुधाए छॾियो। आत्मा पंहिंजे बाप परमात्मा जी सभु मन में ॻाल्हियूं ॿुधाए थी। ओम शांति। मुझे मीठा मीठा श्री बाबा ब्रह्मा के चरण द्वारा सुनता मीठी बार निराकार श्री भगवान वाक्य परमात्मा भगवान अची करे वाक्य कंदो। भगवान कहिड़ो ज्ञान ॾींदो। भई वाक्य कंदो त कुझु न कुझु त ॻाल्हियूं ॿुधाईंदो ई सही। त भगवान अची करे असांखे हिन सृष्टि जे जेको बि ड्रामो हलंदो आहे न, उहो सभिनि जो राज सम्झाईंदो। सृष्टि कॾहिं खां शुरू थी पूरे चक्कर जो ज्ञान ॾींदो परमात्मा। सत्य त्रेता द्वापर कली। ऐं हिन खां बि हिन सृष्टि खां मथे आहे कृष्ण जी दुनिया। हिन खां मथे असां निराकार आत्माउनि जी दुनिया। असां निराकार आत्मा ज्योति स्वरूप परम धाम में रहंदा आहियूं। हुतां खां असां आत्माऊं हेठि कोई आत्मा सतयुग में लहींदी आहे, कोई त्रेता में, कोई द्वापर में, कोई कलयुग में। त असां मथां खां हेठि लथा आहियूं। परम धाम खां हिन सृष्टि ते हेठि लथा आहियूं। कॾहिं खां असांखे कृष्ण जी जन्माष्टमी मल्हाइण में ख़ुशी थी थिए। असांखे महालक्ष्मी अर्थात लक्ष्मी नारायण जी पूजा करण में ख़ुशी थी थिए न। ॾिसो अॼु असांखे जंहिं माण्हू खे अॼु ॾींहुं ख़ुशी थी थिए उन्हनि जी पूजा करण में, उन्हनि ये सब करण में, मतलब वो सभी आत्माएं हुननि जी दुनिया में हुई। जॾहिं हिन सृष्टि ते लक्ष्मी नारायण जो राज्य, सतयुग में हिन सृष्टि ते लक्ष्मी नारायण जो राज्य पूरो 1250। मतलब उन्हनि जी 8 गद्दियूं न, हिकु मापी लाहींदो त ॿिया 12 वेंदा। ये करे करे पूरा 8 ॼणा 8 सूर्यवंशी घराननि हिन दुनिया ते राज्य कयो। ॾिसो हुननि जी दुनिया में त पूरो हुननि 1250 साल इहे अहिड़ी ख़ुशियूं मल्हाइनि जेका माण्हू अॼु मल्हाइनि था न। त माण्हू थोरे समय जे लाइ मल्हाईंदो, करके सुबुह खां राति ताईं मल्हाईंदो, कोई ॾींहं खां, कोई शाम जो, कोई राति जो मल्हाईंदो। पर लक्ष्मी नारायण जी दुनिया में हुननि अहिड़ियूं ख़ुशियूं, ये त कुझु बि न आहे। हुननि जी दुनिया में त केॾी ख़ुशियूं हूंदियूं। सभिनि जो आत्मा रूपी जोत जॻल हूंदो। सभिनि आत्माउनि खे सुठो शरीर रूपी वस्त्र हूंदो। सभिनि जे जीवन में सदा सुख शांति। असां त हिकु ॾींहं जे लाइ नया कपिड़ा था पायूं, दिया था जलायूं, ख़ुशियूं था मल्हायूं, मिठो था खायूं, हिक ॿिए सां मिलूं था। अॼु जी ॾींहुं माण्हू कोई न बि ॻाल्हाईंदो हूंदो त अॼु जी ॾींहुं चईंदो भई अॼु जी ॾींहुं छॾे पोइ कल्ह खां लड़ाई शुरू करे छॾी। अॼु जी ॾींहुं प्यार सां ॻाल्हाए, अॼु जी ॾींहुं कंहिंखे डांटो न, पोइ कल्ह डांटो। छो कल्ह रोज़ ई न डांटो न, अॼु जी ॾींहुं लड़ाई झगड़ो ख़तमु था करो, रोज़ ई ख़तमु करो। छोकी हुननि जी दुनिया में इहे सभु हुयो ई न। हुननि जी दुनिया में सभी सुख शांति आत्मिक प्रेम हुयो। सभिनि संबंधनि में सुठी दुनिया हुई, सुख शांति वारो हुयो। 36 प्रकार जा भोजन माण्हू खाईंदा हुया। त सोचो 1250 साल ऐं हिकु जेको पहिरों गति ते रहंदो, पहिरों लक्ष्मी नारायण जेको हूंदो, उन्हनि जी जॾहिं वेठा हूंदा गति ते त केॾी ख़ुशी हूंदी। हुन खां पोइ थोरी थोरी दुनिया पुराणी थी वेंदी आहे। हेॾी माण्हू पंहिंजो घर आहे साफ़ करे त न छॾे, हुननि जी दुनिया ई साफ़ सुथरी, पूरी दुनिया। हिते त तव्हां पंहिंजे घर जो कचिरो ॿाहिरि फिटी कयो, ॿाहिरि त कचिरो आहे न, ॿाहिरि एॾी जल्दी साफ़ थोरी थी। हुननि जी त पूरी दुनिया ई साफ़ सुथरी।
त सोचो असां थोरो समय उन्हनि जी दुनिया में छा हुयो, कहिड़ो सुख शांति हुयो, थोरो समय जे लाइ थोरो सुख शांति अनुभव था करूं, पूरो बि न, त केॾी ख़ुशी थींदी आहे। अगरि असां रोज़ ई ईअं दिवाली मल्हायूं त रोज़ ई ख़ुशियुनि जा ॾींहं मल्हायूं, रोज़ ई असांजो घर साफ़ सुथरो रहे, रोज़ ई असां सुठी रीति रहूं। भई माण्हू वैसे त हलो कहिड़ा बि कपिड़ा पायूं ईअं आहे, लेकिन ठीकु आहे, लेकिन साफ़ सुथरो त रहणो खपे न, पंहिंजो शरीर खे, पंहिंजे घर खे, ऐं मुख्य आहे पंहिंजी आत्मा। जीअं अॼु असां कंहिंजी बुराई नथा करूं, कंहिंसां लड़ाई झगड़ो नथा करूं, पुराणी ॻाल्हियूं नथा यादि करूं, ख़ुशियुनि जी ॻाल्हियूं यादि था करूं, सुठी सुठी ॻाल्हियूं था करूं, सभु प्रेम सां रहनि था, ख़ुशी असांजी आत्मा बि न रोज़ ईअं ई सभिनि जे लाइ सुठो सोचे, सुठो करे, छोकी आत्मा ई त सुठो बुरो सोचदी आहे न, आत्मा जो मन ई त सुठो बुरो सोचदो आहे। त रोज़ ई असांजे मन में अहिड़ा सुठा सुठा वीचार हलनि त असांजी रोज़ ई आत्मा रूपी दीपक जॻल हूंदो, रोज़ ई दिवाली। त परमात्मा चए थो कि इहे 5000 साल पहिरियों अॼु जो ॾींहुं छा आहे जो माण्हू मल्हाइनि था न, अॼु जो ॾींहुं जीअं तव्हां हर साल पंहिंजो जनम ॾींहुं मल्हाईंदा आहियो न, जनम ॾींहुं, एनिवर्सरी या कोई न कोई ॾींहुं माण्हू मल्हाईंदा वेंदा, ईअं ई अॼु जो ॾींहुं कंहिंजो यादगार आहे जॾहिं हिन सृष्टि जा मालिक, पूरी सृष्टि जा, पूरी सृष्टि ते जॾहिं लक्ष्मी नारायण राज्य करण शुरू कयो, जॾहिं वो राज गद्दी ते वेठा हो, भई ॾिसो माण्हू कोई प्रेसिडेंट प्राइम मिनिस्टर खे चुनंदो आहे त शपथ वठंदो आहे न, उन ॾींहं खां वो न गद्दी ते वेंदो आहे प्रेसिडेंट प्राइम मिनिस्टर। ईअं ई अॼु जे ॾींहुं लक्ष्मी नारायण पंहिंजी राज गद्दी ते वेठा, लक्ष्मी नारायण पूरी दुनिया जा मालिक ठही करे पंहिंजी राज गद्दी ते वेठा हुया, त पूरी दुनिया खे संभालण वारो उहो पंहिंजी गद्दी ते वेठा, उनजो यादगार अॼु मल्हायूं। दुनिया वारा त कहिड़े बि हिसाब सां मल्हाइनि था, लेकिन परमात्मा असांखे ईअं थो चए कि अॼु जो ॾींहुं तव्हां मल्हायो था न, इहे उहो ॾींहं जो यादगार आहे जॾहिं लक्ष्मी नारायण राज गद्दी ते वेठा, उन्हनि जी ताज पोशी थी, मतलब मुकुट पाराईंदा आहिनि न, महाराजा महारानी खे त मुकुट पाराईंदा आहिनि, त जेकी महालक्ष्मी आहे उहा अॻियां लक्ष्मी पुठियां नारायण। त बाबा चए थो ॾिसो इहे सभु उन्हनि खे भई उन्हनि जी राज्य में सभी सुख शांति सां रहंदा है न, ख़ुशियुनि में रहंदा है, इन करे अॼु जे ॾींहुं कोशिशि कंदा आहिनि असां ख़ुशियूं मल्हायूं। त ख़ुशियुनि जो ॾींहुं छो आहे, छोकी अॼु जो ॾींहुं यादगार हुननि जी गद्दी ते विहनि। बाबू चए थो ईअं हर 5000 साल में हिकु बार वो राज गद्दी ते वेंदा, उन्हनि खे राज्य खे ॾींदो परमात्मा, भगवान खुद उन्हनि खे राज्य ॾींदो आहे कि हाणे तव्हां दुनिया खे संभालो। हिन समय दुनिया खे भले पंहिंजे देश में जो भी संभालनि था, लेकिन हिन समय दुनिया खे गुप्त रूप में भगवान ही संभाले थो, नजर नथो अचे, लेकिन गुप्त रूप में परमात्मा है। लेकिन सत्य दृष्टा में परमात्मा रिटायर थी वेंदो, भगवान रेस्ट कंदो, आराम कंदो। सत्य त्रेता में लक्ष्मी नारायण जी राज करानो संभालदो, त्रेता में राम सीता जो, हुननि जी दुनिया में दुख हूंदो न, कोई भगवान खे यादि ई न कंदो, त भगवान मथे विश्राम कंदो, हुनखे कोई सॾी न कंदो। द्वापर खां भगवान जो बि कमु शुरू थींदो। त हाणे बाबा चए थो जीअं माउ पीउ हूंदा आहिनि न, सभु कुझु पंहिंजे ॿारनि खे सभु सिखाए करे, सभिनि खे ॿारनि खे ॾेई करे वानप्रस्थी मतलब चईंदा आहिनि हाणे असां भगवान जो नाम था जपूं, तव्हां संभालो। उहे भगवान बि असांजो माता पिता आहिनि, चईंदा आहिनि न तूं माता पिता सां बालक थींदे, त परमात्मा बि असांजो माता पिता आहे। परमात्मा बि ब्रह्मा जे तन में अची करे खुद पीउ खयो आहे, ब्रह्मा खे मां ठातो, उहो बि असांखे पालना, हिन समय असांखे पीउ खे
पालना तो करे, टीचर ठही शिक्षा तो दे, सतगुरु ठही वरदान तो दे। परमात्मा कलयुग अंत में ॾिसो भगवान खे भी केॾो कम, अॼु त सॼो ॾींहुं पंहिंजे घर जे कम में जिम्मेवारी में बिज़ी हूंदा न, त भगवान जी त एॾी वॾी गृहस्थी आहे, भगवान केॾो बिज़ी हूंदो न अॼु जे ॾींहुं, हे त रोज़ ई हूंदो आहे, लेकिन अॼु जे ॾींहुं ख़ासि माण्हू भगवान जे लक्ष्मी नारायण जे रूप में हुनखे यादि था करनि, त लक्ष्मी नारायण त हिते आया ई न ओड़े रूप में, वो त खुद ही उन पंहिंजो राज्य वठण जे लाइ खुद ही परमात्मा खे यादि था करनि, त असांजी मनोकामना केरु थो पूरी करे भक्ति वारो, भले तव्हां कंहिंजा बि चित्र लॻायो, लेकिन असांजी मनोकामना केरु पूरी कंदो? परमात्मा। त भगवान खे बि केॾो कमु हूंदो न, त भगवान बि केॾो बिज़ी हूंदो आहे, कोई ॿार काथे थो सॾु करे, कोई काथे थो, कॾहिं कहिड़े धर्म वारो, कॾहिं कहिड़े धर्म वारो, त ईअं ई असांखे परमात्मा हाणे माता पिता जे रूप में असांजे लाइ उहो दुनिया बि थो ठाहे, असांखे वक़्तु बि थो ॾे, असांखे शिक्षा बि थो ॾे, कोई एॾो कमु कंदो भगवान को सत्य त्रेता में विश्राम कंदो। बाबा चए थो लक्ष्मी नारायण जी 84 जन्मनि जी कहानी सिर्फ़ु मां ही ॿुधाए सघंदी। असां त महालक्ष्मी जी पूजन करूं था, लेकिन महालक्ष्मी असां लक्ष्मी नारायण जो बचपन कहिड़ो हुयो, बचपन में वो राधे कृष्ण हुया ऐं उन्हनि जो जन्म भारत में ई थियो हुयो, ऐं उहे ई आत्मा सत्य में 8 जन्म वठी, पुनर्जन्म वठी वठी, त्रेता में 12 जन्म वठी वठी, द्वापर में 21 जन्म वतन उन्हनि, उन्हनि जी आत्मा कलयुग में उन्हनि 42 जन्म वता। तो लक्ष्मी नारायण जी आत्मा सत्युग में सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण, संपूर्ण निर्विकारी, डबल पुनर्जन्म वठी वठी उन्हनि जी कलयुग अंत ताईं उहे आत्मायूं बि कामी, क्रोधी, लोभी, मोही, अहंकारी थी, वरी खां उन्हनि परमात्मा खे यादि करे पंहिंजो राज्य भाग्य हाणे वठनि था। लक्ष्मी नारायण जी आत्मा भी विकारनि जे वश थी करे कारी थी वई, हाणे वरी खां परमात्मा खां पंहिंजो राज्य भाग्य वठनि था। हिन समय लक्ष्मी नारायण कहिड़े रूप में आहे? ब्रह्मा सरस्वती। हिन समय लक्ष्मी नारायण, नारायण जो आहे वो ब्रह्मा जो पाठ तो वजाए, लक्ष्मी जो आहे वो सरस्वती की पाठ थी। तो हर एक आत्मा हर जन्म में अलग अलग पाठ वजाईंदी आहिनि। त हिन पंहिंजी हिक ई जन्म में तव्हां घणा पाठ था वजायो, कंहिंजी मां, कंहिंजी ज़ाल, कंहिंजी भेण, कंहिंजी दोस्त, कंहिंजो स्टूडेंट, अगर तव्हां ऑफिस में कोई पोजीशन ते आयो त कोई डॉक्टर आहे, कोई इंजीनियर आहे, हिक आत्मा हिक शरीर में रही करे केॾी अलग अलग पाठ थी वठे। असां ईअं हेॾा सारा जन्म वठी आयासीं त केॾा सारा पाठ वजाया हूंदा। ये लक्ष्मी नारायण जी आत्मा भी सत्युग में लक्ष्मी नारायण जो पाठ वजाई, लेकिन हिन समय ब्रह्मा सरस्वती जो पाठ थी वजाए। ब्रह्मा ये आत्मा जे शरीर में परमात्मा अवतरित थी करे असांखे सत्युग जी नई दुनिया जे लाइ ज्ञान थो ॾे। सरस्वती केरु हूंदी आहे? जो हिन ज्ञान खे सम्झी करे सभिनि खे ॿुधाए। हालांकि ब्रह्मा भी ॿुधाईंदो हुयो, लेकिन परमात्मा अची करे ॾिठई कि हिन सृष्टि ते माताउनि जो ॾाढो अपमान थींदो आहे। माताउनि खे भगवान, माताउनि खे माण्हू इज्जत न रखंदो आहे, ईअं कंदो आहे। त परमात्मा भी सन्यासी चईंदा आहिनि न, माताऊं नर्क जो द्वार आहे। त भगवान हिन समय पर ज्ञान ब्रह्मा जे तन में अची करे ॾींदो आहे। ब्रह्मा जे शरीर में कहिड़ी आत्मा आहे? कृष्ण जी आत्मा, अर्थात नारायण जी आत्मा। त उन ई शरीर में अची करे परमात्मा असांखे ज्ञान ॾींदो। ऐं उहा हीअं त परमात्मा ब्रह्मा जे तन में अची करे ज्ञान थो ॾे, लेकिन भगवान चई इहो मुंहिंजो ज्ञान पूरी दुनिया माताऊं ॿुधाईंदी। पहिरीं पहिरीं भेण केरु? सरस्वती। अच्छा, जे शरीर में राधे अवतार लक्ष्मी जी आत्मा, माण्हू लक्ष्मी जी का धन घुरदा आहिनि, असल में लक्ष्मी जी आत्मा
चौरासी जन्म वठी करे तेरी सरस्वती जो पाठ बजाएंगे ना, तो वो परमात्मा जो ज्ञान जो धन पूरे विश्व के देंगी, वही आत्मा जी लक्ष्मी रहेंगी उन समय सभिन के धन न देंगी, लेकिन इन समय वो केड़ो धन की दे, ज्ञान जो धन उनकी आत्मा पूरे विश्व के देंगी। तो असली धन असांखे इहो मिलंदो, लक्ष्मी जी असांखे स्थूल धन न ॾींदी आहे। सत्युग में तो सभिनि वटि धन हूंदो, लेकिन लक्ष्मी जी आत्मा जॾहिं 84 जन्म वठी करे सरस्वती जो पाठ ॿुधाईंदी आहे न कलयुग अंत में, तॾहिं संगम कलयुग अंत आदि इन संगम युग ते जॾहिं सरस्वती जो पाठ थी हुजे न, तॾहिं उहो असांखे ज्ञान जो धन, असांखे भी अगर तव्हां लक्ष्मी जी सां धन घुरो था त वो तव्हांखे स्थूल धन न ॾेई सघंदी, तव्हांखे भी समझी करे भले जीअं हुन परमात्मा का ज्ञान धन वरितईं, त असांखे भी यही विचार करणो आहे भई जीअं तव्हां वरिता हूअं असांखे भी परमात्मा जो ज्ञान धन प्राप्त थिए। ये सभी तव्हां कामना रखी सकता है, लेकिन मांगणो धन न मांगणो, बाक़ी ज्ञान धन जो हुन प्राप्त कयूं वो असांखे प्राप्त थिए। पर जिते इन समय ॾिसो सृष्टि जी सभु माण्हू मांगन ई मांगन, कोई छातो मांगे कोई छातो मांगे, लेकिन बाबा चए थो कि उहो सभु न मांगे, तव्हां हाणे ज्ञान जो धन प्राप्त करो, ज्ञान धन सभिनि खां ऊंचो धन। त बाबा चए थो ॾिसो सरस्वती जी जेके हाणे जेकी ब्रह्मा सरस्वती आहे उहो ई टे जन्म में छा ठहींदा, त ये हिकु ई आहे। तो ये जो राधे कृष्ण और लक्ष्मी नारायण जी आत्मा है ना, ये ही आत्मा जा माण्हू अलग अलग देवियुनि जा देवता रूप ठाहे वेठा आहिनि। जो माण्हू चवनि ना ये सब भगवान जा रूप है, ये भगवान जा रूप न आहे। दुनिया में माण्हू जेतिरा भी चित्र ठाहे रखे आहिनि न, ब्रह्मा विष्णु शंकर गणेश सरस्वती दुर्गा काली, ये सब आत्माएं लक्ष्मी नारायण जी आत्मा, बिन्हीं आत्माएं पंहिंजे अलग अलग जन्म में जेको जेको पाठ वॼायो आहे, जेकी जेकी शक्ति ऐं गुण उन्हनि में उन्हनि बिन्हीं जा ई अलग अलग चित्र ठाहे। हिकु त शिव परमात्मा मुख्य आत्मा आहे, ॿियो हिन लक्ष्मी नारायण जी मुख्य आत्मा। ये ही लक्ष्मी नारायण जी आत्मा 84 जन्म वठी करे ब्रह्मा सरस्वती जी ठहींदी आहे। ये ही आत्मायूं परमात्मा का एतिरी शक्ति वठी करे जो असांखे ॾींदियूं आहिनि। जे शक्तियुनि जा रूप असां दुर्गा काली गणेश हनुमान ये सब ठाहे, इसको परमात्मा जो ज्ञान प्राप्त करूं और समझी करे हलूं त कहिड़े प्रकार से चित्रनि सां भी मुक्त थी वेंदासीं। तव्हां ॾिसो हिकु हिकु देवी देवताउनि जो चित्र ॾिसो, छा छा आहे हुनमें, तो सोचे सको, सोचो ये थी सकतो कि माण्हू अॼु लक्ष्मी जी के मगरमच्छ जे मथां ॾेखारींदा आहिनि, महालक्ष्मी जी कंहिं चित्र में मगरमच्छ जे मथां बीठी आहे, कंहिं चित्र में वो कमल जे फूल जे मथां बीठी आहे, अलाए कहिड़ा कहिड़ा छा छा चित्र ठाहे सघे। परंतु बाबा चए थो तव्हां सोचो ये थी सघंदो आहे छा, कोई मगरमच्छ जे मथां बीठ सघंदो आहे, कोई हथ में कमल फूल करे बीहंदो, कोई कमल जे फूल जे मथां बीह सघंदो। सोचण जहिड़ी ॻाल्हि आहे। इन जो अर्थ आहे असां लक्ष्मी जी ईअं कीअं ठही, भई एॾी धनवान कीअं ठही, त लक्ष्मी जी आत्मा पंहिंजे तेरहें जन्म में, हुन जन्म में न, हुन खां पहिरियों जेको जन्म हुयो न जो सतयुग जी महारानी, सतयुग खां पहिरियों कलयुग अंत वारे जन्म में लक्ष्मी जी आत्मा परमात्मा खे यादि करे, छोकी कलयुग में घोर पाप हूंदो आहे न, सारी दुनिया घोर पाप, त अहिड़े जन्म अहिड़े दुनिया में लक्ष्मी जी आत्मा परमात्मा खे यादि करे पंहिंजो जीवन कमल फूल समान पवित्र ठाहे। मतलब लक्ष्मी जी इन कलयुग के अंत वारे जीवन में
परमात्मा की याद करे, कमल फूल समान पवित्र रहे, विकार बुराई से मुक्त करे, परमात्मा जो ज्ञान धन प्राप्त करे। तो इन जो मतलब कमल पुष्प दिखाया था, कमल जो फूल जिससे पानी में रहेंगे वे भी मक्खी रहेंगे ना, पानी उनके टच न कर दो, साफ सुथरा कितने सुंदर रहेंगे। कमल जो फूल कीचड़ में उगो तभी कितने सुंदर होगा। ये लक्ष्मी जी आत्मा भी न कलयुगी घोर पाप आत्मा इनकी दुनिया विकारी दुनिया में रहती हुई भी सदा सुखी, कोई विकार बुराई असुरी स्वभाव संस्कार जी आत्मा के सपने में भी टच न कर सकता है, सपने में भी उन्हें टच न कर सकता। इतरो न परमात्मा को याद करे, पंची आत्मा थे शुद्ध पवित्र ठाते। हाँ हुआ को कमल फूल समान पवित्र रही करे, सभी इनके ज्ञान दी। देखो हाथ में कलश में मानो दिखाया था ना, पैसा का कर अरे जी सकते क्या बुझा। असल में ना पंची बुद्धि रूपी कलश में बुद्धि ना एक बर्तन में लक्ष्मी जी आत्मा जॾहिं पंहिंजे पहिरें जन्म में सरस्वती जो पाठ की तो उन पंहिंजे बुद्धि रूपी कलश में परमात्मा जो ज्ञान धारण कयो, को बुद्धि में जेको भी ज्ञान हुयुसि उन सभिनि खे उन वो ज्ञान पंहिंजे मुख सां ॿुधायो। असल में ईअं आहे कि असांजी बुद्धि में ज्ञान हुजणो खपे, बुद्धि में ज्ञान हूंदो तॾहिं त असां कंहिंखे ॿुधाए सघंदासीं न। त हुनजो ई चित्र ठाहे सघंदासीं। लक्ष्मी जी कलश मां असांखे धन थी कहिड़ो धन ॾींदी आहे, लक्ष्मी जी आत्मा सत्य में असांखे धन न ॾींदी। जॾहिं लक्ष्मी ठहींदी उन समय वो धन न ॾींदी आहे। जॾहिं लक्ष्मी ठहण जी पढ़ाई पढ़दी आहे न, ॾिसो हर पद प्राप्त करण लाइ पढ़ाई करणी पवंदी आहे। अॼु वॾा वॾा जो भी पोजीशन आहिनि उन जे लाइ पढ़ाई करणी पवंदी आहे, कुझु तो सुठो कर्म करणो पवंदो न। ईअं ई लक्ष्मी जी अभी आत्मा जॾहिं पंहिंजे पहिरें जन्म में हुई न त उन भी पढ़ाई पढ़ी, परमात्मा खां ज्ञान धन प्राप्त कई, परमात्मा जी पढ़ाई पढ़ी। तो पढ़ाई पढ़ी करे पोइ ॿियनि खे बि पढ़ाई, खुदि अकेली कीअं राज्य कंदी। त हुन सां गॾु नारायण भी हुजणो खपे, न त अकेली लक्ष्मी छा राज्य कंदी, सभु में कंदी। ये लक्ष्मी जी सां गॾु नारायण भी तो हुजणो खपे, उन्हनि जे घर में रहण वारा, उन्हनि जा माउ पीउ संबंधी भाउ भेण, ॿियो उन्हनि खे कमु करण वारा, ॿियो उन्हनि जा कपिड़ा ठाहिण वारा, उन्हनि जे रोटियुनि जे लाइ खेती करण वारा, केॾा सारा माण्हू खपनि। पूरी राजधानी लक्ष्मी जी आत्मा खुद तो पढ़ाई पढ़ी भी महारानी ठहण लाइ, लेकिन न सोचे भाई महारानी ठही करे पोइ मुंहिंजो महाराजा केरु ठहींदो, मुंहिंजी पूरी मुंहिंजा ॿिया जेका कम हूंदा दुनिया में वो केरु कंदो। त उन सभिनि खे भी परमात्मा जो ज्ञान धन बांटे, भाई मां जो पढ़ाई पढ़ा थी, मां जो परमात्मा का शक्ति गुण ज्ञान वठा थी, वो मां तव्हांखे भी थी ॾियां, सभिनि खे भी ॿुधाईंदी ॿुधाईंदी। जेका जेका हुनजो ज्ञान बुद्धि परमात्मा जो जेको ज्ञान ॿुधाए थी, जेका जेका ॿुधनि पिया सम्झी करे पंहिंजे जीवन खे जेतिरो भी परिवर्तन करनि पिया उन अनुसार वो उन्हनि जी राजधानी में पद प्राप्त करे। कहिड़ो धन ॾींदी आहे लक्ष्मी जी आत्मा, ऐं कॾहिं ॾींदी आहे असांखे ज्ञान धन ॾींदी आहे। कॾहिं ॾींदी आहे सत्युग में न संगम युग, सत्युग खां पहिरों जेको समय हूंदो न कलयुग तो सत्युग जे संगम युग ते ही ये लक्ष्मी जी आत्मा असांखे कहिड़ो धन ॾींदी आहे, ज्ञान धन। ये ज्ञान धन प्राप्त कर लक्ष्मी जी जो असांखे भी जेतरो ज्ञान परमात्मा जो वठी करे अहिड़ी थी आहे त असांखे भी परमात्मा जो ज्ञान ॾे ताकि असां भी अहिड़ा मीठी मीठी सिकिल जे ॿारनि खे माता पिता बाप दादा जो प्यार और गुड मॉर्निंग रूहानी बाप जी असां सभिनि रूहानी ॿारनि खे असांजी भी रूहानी माता पिता बाप दादा जो
बाप दादा खे याद प्यार, गुड मॉर्निंग और नमस्ते। ध्यान जे लाइ वरदान आहे, लगन जी अग्नि द्वारा हिक दीप सां अनेक दीप जलाए करे सच्ची दीपावली मनाइण वारा कुल दीपक। बाबा चए तो तव्हां आत्मा रूपी दीपक जी लगन हिक दीप रात परमात्मा सां गॾु जेतिरो जेतिरो असां हुन परमात्मा निराकार खे यादि कंदासीं न, ओतिरो ओतिरो असांजी आत्मा में रोशनी वधंदी वेंदी। असांजी आत्मा बि न हिकु दीपक आहे, आत्मा रूपी दीपक में रोशनी वधंदी वेंदी। तो छा थींदो, कीअं रोशनी वधंदी कि असां परमात्मा खे यादि कंदासीं त परमात्मा जी शक्तियूं गुण रोज़ रोज़ ज्ञान ॾींदासीं त ज्ञान बि वधंदो वेंदो न। त अगरि असां खुद बि परमात्मा खे यादि कंदासीं, ज्ञान ॿुधी धारण कंदासीं, ॿियनि खे बि पोइ उहो ई ॿुधाईंदासीं न, हुन सां ॿियनि जी बि आत्मा रूपी दीपक में रोशनी ईंदी वेंदी। कहिड़ो व्रत विझणो, ज्ञान गुण शक्तियुनि जो व्रत परमात्मा खां वठी करे पंहिंजे आत्मा रूपी दीपक में विझणो। जीअं दीपक जी अग्नि हूंदी आहे न, ईअं ई असां दीपकनि में कहिड़ी अग्नि हुजणी खपे, परमात्मा सां सच्चे प्यार लगन हुजणी खपे, सच्चो आत्मिक प्यार हुजणो, जिसां असांजी आत्मा मां अज्ञानता जो अंधेरो परे थी वञे। जीअं दीपावली ते माण्हू मिट्टी जा दीपक जलाईंदा आहिनि, असांखे कहिड़ो दीपक जलाइणो आहे? आत्मा रूपी दीपक। जीअं त असांजो आत्मा रूपी दीपक जॻल आहे, लेकिन परमात्मा खे यादि करे न पंहिंजी आत्मा रूपी दीपक में परमात्मा जी यादि जो व्रत विझी। हाणे असां जॾहिं पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी निराकार रूप में परमात्मा खे यादि कंदासीं न, त परमात्मा जी शक्तियूं गुण ज्ञान असांजी आत्मा में ईंदो, जिसां असांजी आत्मा जी रोशनी वधंदी। रोज़ रोज़ कंदासीं त ॿियो बि वधंदी वेंदी। कीअं सच्ची दीपावली, तव्हांजी आत्मा में अज्ञानता जो अंधियारो दूर थी वियो, मतलब तव्हांजी आत्मा में रोशनी वधी, त इहा सच्ची दीपावली थी। स्लोगन समय जी महत्व खे ॼाणे वठो त सर्व प्राप्तियुनि जी खजाने सां संपन्न थी। भई ॾिसंदा आहियूं न, हाणे समय थी वियो, भई सुबुह थी वई, नाश्तो ठाहियो, ॾींहं जी रोटी, वरी एॾो टाइम थी वियो राति जी रोटी ठाहिणी। त जीअं जीअं समय जो महत्व माण्हू खे सम्झ में ईंदो न, उहो कमु कंदा वेंदा। त हिन समय सृष्टि ते कहिड़ो समय थो हले? सृष्टि परिवर्तन समय थो हले, कलयुग खां पोइ सत्युग अचण जो समय थो हले। अगरि असांखे इहा ॻाल्हि सम्झ में अची वई कि हाणे सत्युग जी दुनिया अचण वारी आहे, त असां बि परमात्मा खे यादि करे परमात्मा जो सर्व खजानो पंहिंजे अंदरि भरे सघूं। छा ओम शांति। बाबा खे यादि करो।